जेको असांजो लेफ्ट साइड आहे घोटकी सक्कर ये पूरे एरिया में असांजी किडनैपिंग ज़ीरो आहे। राइट साइड ते त असांखे थोरो चैलेंज आहे, कश्मीर में थोरो चैलेंज शिकारपुर में आहे। आउटस्टैंडिंग किडनैपिंग्स प्रॉब्ली उन्हीं किडनैपिंग्स जेके आउटस्टैंडिंग आहिनि। अनफॉर्चुनेटली प्रिया कुमारी जे केस में मूंखे जेको GIT हाणे ठही आहे उन कुझु क्लूज़ ॾिना आहिनि। मूंखे उमेद आहे त उन में जेके क्लूज़ ते जेके कमु कनि पिया थोरो घणो असांखे जेका आहे असां ज़रूरु होप आहे कि उन तरफ़ शायदि मामलो ट्रेस थी वञे। 15 महीने में 2023 के पूरा साल और ये जो 3 महीने गुजरे हैं 2024 के 529 बंदे हनी ट्रैप से हमने बचाए। कंदकोट, घोटकी ऐं सखर में अगवा जूं वारदातूं बुड़ी आहिनि। पूरी ताक़त सां कचे में धाड़ेलनि ऐं ॾोहारनि जो ख़ात्मो कंदासीं। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त NOC मिली वई। पुलिस खे जल्द जदीद हथियार ख़रीद करे ॾिना वेंदा। माण्हुनि खे अगवा कंदड़ ऐं हथियार खणंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। कंदरकोट में अमन अमान बाबति इजलास जी सदारत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे IG सिंध चयो त प्रिया कुमारी मामले ते GIT कमु करे रही आहे। उमीद आहे त निंगरी जल्द बाज़ियाब थींदी। कराची में अमन अमान जी सूरताल बहितर आहे। रात जे वक़्त बि होटल ऐं कारोबारी मर्कज़ खुलियल आहिनि। IG सिंध जी दावाउनि दौरान कंदकोट कश्मीर ज़िले मां वधीक ॿ ॼणा अगवा। धाड़ेलनि पारां तंगवाणी मां अगवा थियल 3 मुगवियुनि जी ज़ंजीरुनि में जकड़ियल वीडियो जारी। कश्मीर जे इलाइक़े गंडीर शाख वेझो सुहारा पुल वटां हथियारबंदनि मथां मुबैना तौर पीउ पुटु अगवा। हथियारबंद सिराज अहमद गोलाटो ऐं संदसि मासूम पुटु शेरार अहमद खे अगवा करे विया। करमपुर जे ॻोठ नज़ीर बिजाराणी वटां अगवा थियल अली शेर शेख, सोराब शेख ऐं मीर खान शेख जी ज़ंजीरुनि सां ॿधी तशदद वारी वीडियो वायरल। धाड़ेलनि हिक मुगवी खे मुबैना तौर गोली हणी ज़ख़्मी बि करे छॾियो। सखर जे संगरार वारे इलाइक़े मां प्रिया कुमारी ऐं मोहम्मद रमज़ान बि अगवा थियलनि में शामिल। जन जी बाज़ियाबी हिन वक़्त ताईं अमल में न आई। MQM समूरी सिंध में रेंजर्स खे पुलिस वारा अख़्तियार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल सब्ज़वारी चयो त रुगो कराची में रेंजर्स खे अख़्तियार ॾियण सां अमन अमान क़ाइमु न थींदो। कराची में स्ट्रीट क्रिमिनल ख़िलाफ़ कार्रवाई न पई थिए। असां पाड़नि में चौकीदार सिस्टम ठाहिण जो ऐलान कयूं था। सिंध हुकूमत खे बदमनी निगरान हुकूमत खां विरसे में मिली आहे। MQM जो बयान पुलिस अलकारनि जो हौसलो ख़राब करण जी कोशिश आहे। MQM जो मक़सद ॾोहारियुनि खे फ़ाइदो पहुचाइण या पुलिस जो हौसलो ख़राब करण आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून MQM अॻुवाणनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दअमल में चयो आहे त फोर्सेस खे तकरारी बणाइण सां अमुन खे नुक़सान पहुचाईंदड़नि खे फ़ाइदो थींदो। तनक़ीद मुल्की सलामती ऐं इस्तेहकाम लाइ नुक़सानकार साबित थी सघे थी। अवाम जो तहफ़ुज़ अवलियन तरजीह आहे। समूरा स्टेक होल्डर अमुन लाइ इदारनि सां गॾिजी कमु कनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत जी अवलियन तरजीह हर सूरत में अमुन अमान जी बहाली आहे। वॾे वज़ीर IG ऐं एडिशनल IG कराची खे अमुन अमान जी बहाली लाइ हिदायतूं ॾिनियूं। कराची में पुलिस ऐं रेंजर्स स्ट्रीट क्राइम जे ख़िलाफ़ कार्रवाई कनि पियूं। सुठी साख वारो IG लॻाइण ते ख्वाजा इज़हार खे एतिरो बुरो छो लॻो? उहो सम्झ खां ॿाहिरि आहे। हू इत्मीनान रखी हुकूमत सूबे में अमुन अमान जी सूरत बहितर कंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में निगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। नवाब शाह, लाड़काणो, नौशरो फिरोज़, कोटड़ी, कंदरा ऐं ॿियनि शहरनि में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरीन पारां निगरी खे फौरी तौर बाज़ियाब कराइण जो मुतालबो। बिशाम में चीनी इंजीनियर्स खे खणी वेंदड़ गाॾी बुलेट प्रूफ ऐं बम प्रूफ न हुअण जो इंकशाफ। मार्जिबल चीनी इंजीनियर्स में हिकु औरत बि शामिल हुई। बिशाम में चीनी शहरनि ते हमले बाबति पुलिस ॿी जांच रिपोर्ट वफ़ाक़ खे माणे छॾी। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त वाक़े जी फिज़ाई तस्वीर हासिल कई वई। धमाके खां पोइ चीनी शहरनि जी गाॾी 300 फुट ऊन्हाई में वञी किरी। चीनी काफ़िले में शामिल समूरनि बसिस में CCTV कैमराऊं लॻल हुयूं। आपघाती बमबार जे इस्तेमाल हेठि गाॾी जा टुकड़ा हासिल कया विया आहिनि।
आला अदलिया जे जजिस खे धमकियुनि ते ॿधल ख़त मोकिलण वारे मामले जी जांच शुरू। CTD जी जांच टीमुनि ख़त में मिलंदड़ केमिकल ऐं उन जी सप्लाई बाबति बि जांच शुरू करे छॾी। ज़रनि मूजिबि जांच टीम जे मेंबरनि इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कमर्शियल मार्केटुनि जो दौरो करे आर्सेनिक पाउडर जी ख़रीदारी बाबति पुछाॻछ कई। सुप्रीम कोर्ट, इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं लाहौर हाई कोर्ट जे जजिस खे धमकियुनि ते ॿधल ख़त मोकिलिया विया हुआ, जिन में आर्सेनिक पाउडर भी शामिल हो। सदर आसिफ अली ज़रदारी जी तुर्किया जे हममुनसिब रजब तैयब उर्दुगान के पाकिस्तान जे दौरे जी दावत। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्क सदर सां फोन ते राब्तो करे ॿितरफ़नि लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई। मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापन खे वधीक मज़बूत करण जी ज़रूरत ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्किया सदर खे ईद उल फितर जूं अॻुवाट वाधायूं ॾींदे नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार बि कयो। सऊदी अरब जे दौरे ते पतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी रोज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हाज़ुरी। मुल्क जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं। वज़ीर आज़म दौरे दौरान सऊदी अरब जे वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान समेत ॿी क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। सिंध जे अॾे पुट ऐं जसकम जे चेयरमैन बशीर कुरैशी जे विछोड़े खे 12 वरिया वियामी विया। जसकम पारां रतो ज़ेरो में जलसो कयो वेंदो। सनान कुरैशी मरकज़ी क़यादत ऐं कारकुननि सूदो बशीर कुरैशी जी आख़िरी आरामगाह ते हाज़ुरी भरींदो। सखर वेझो बागड़जी जे कचे मां धाड़ेलनि हथां अॻवा थियल 3 ॼणा बाज़ियाब। पुलिस तरफ़ां जानिब शाह जावेद ऐं ज़हूर शाह खे मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त टिनी नौजवाननि खे रजू अतराणी टोले अॻवा कयो हो। फुलजी स्टेशन वेझो पुलिस पारां सोलर प्लांट ते चौकी ॾींदड़ नौजवान जे क़त्ल केस में 3 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। ॻोठ अहमद खान डावश में हथियारबंदनि चौकीदार 32 वरनि जे ज़ाहिद हुसैन खे क़त्ल करे छॾियो हो। वाक़े बाद मक़तूल जे वारसनि पारां जवाबदारनि जा पेरा खयां विया। कचे वारे इलाइक़े में हिक ओताक ते पेरा लॻण ते गिरफ़्तारियूं। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जवाबदारनि में मंज़ूर जतोई, अब्दुल रशीद ऐं फरीद जतोई शामिल आहिनि। ज़ाहिद हुसैन जे क़त्ल केस में अहम अॻभराई थी आहे। मक़तूल जे वारसनि जी निशानदी ते जवाबदार गिरफ़्तार कया। ईद उल फितर वेझो ईंदे ई ट्रांसपोर्टर्स भाड़नि में मनपसंद वाध करे छॾी। कराची मां अबाणे इलाइक़नि ॾांहुं ईद मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िरनि खां ॿीणा किराया वसूल। मुसाफ़िरनि धायो त ट्रांसपोर्टर्स मनपसंद भाड़ो वसूल करे रहिया आहिनि। खेनि रोकण वारो केर बि न आहे। 21वीं सदी जी सभ खां वधीक तबाह कंदड़ गज़ा जंग खे 6 महीना मुकमिल। 13,000 ॿारनि समेत 33,000 फ़लस्तीनी शहीद थी चुका। इसराइली हमलनि में गज़ा जा 70% रहवासी बेघर थी विया। 56% इमारतूं तबाह ऐं 228 मस्जिदुनि खे शहीद कयो वियो। 11 लख फ़लस्तीनी खुराक जी खोट खे मुंहुं ॾियण लॻा। गज़ा जी सभ खां वॾी अलशफा अस्पताल बि कब्रिस्तान में तब्दील थी वई। क़तर, मिस्र ऐं अमेरिका पारां गज़ा में जंगबंदी लाइ अॼु काहिरा में ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ऐं प्रोफेसर अजमल सावंत जी शहादत के 1 साल मुकमिल। कातिल पकड़ में न आया। IBA यूनिवर्सिटी सखर में प्रोफेसर अजमल सावंत जी पहिरीं वरसी मल्हाई वई। प्रोफेसर अजमल सावंत खे बेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी पारां प्रोफेसर अजमल सावंत खे तमग़ा इम्तियाज़ सां बि नवाज़ियो वियो। वरसी तक़रीब में अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अजमल सावंत जूं तालीमी मैदान में वॾियूं ख़िदमतूं आहिनि। संदसि खाल भरिजणु ॾुखियो आहे।